रुस्तम मां ख़बर शामिल कंदासीं त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां कचे में ऑपरेशन दौरान जवाबदार शेरू महर खे मारण जी दावा करे छॾी आहे। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस जे ड्रोन हमले में सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रोन हमले में शेरल महर जो पुटु गुलण महर ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ऑपरेशन दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी शहादत में मुलविस मुख्य जवाबदार नसर कादरानी, सरवर जतोई ऐं संदनि साथी बि ज़ख़्मी थी पिया आहिनि। रुस्तम मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर पुलिस जे मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां कचे में ऑपरेशन दौरान जवाबदार शेरू महर खे मारण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस जे ड्रोन हमले में सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रोन हमले में शेरल महर जो पुटु गुलण महर ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी शहादत में मुलविस मुख्य जवाबदार नसर कादरानी, सरवर जतोई ऐं संदनि साथी बि ज़ख़्मी थी पिया आहिनि। रुस्तम मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां कचे में ऑपरेशन दौरान जवाबदार शेरू महर खे मारण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस जे ड्रोन हमले में सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रोन हमले में शेरल महर जो पुटु गुलण महर ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ऑपरेशन दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी शहादत में मुलविस मुख्य जवाबदार नसर कादरानी, सरवर जतोई ऐं संदनि साथी बि ज़ख़्मी थी पिया आहिनि। रुस्तम मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां कचे में ऑपरेशन दौरान जवाबदार शेरू महर खे मारण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस जे ड्रोन हमले में सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रोन हमले में शेरल महर जो पुटु गुलण महर ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी शहादत में मुलविस मुख्य जवाबदार नसर कादरानी, सरवर जतोई ऐं संदनि साथी बि ज़ख़्मी थी पिया आहिनि। रुस्तम मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। हिन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे रुस्तम मां तैयब जतोई जी। तैयब, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुलु रुस्तम ममदाबाग ऐं पनिया किलो गॾियल कचे वारो इलाइक़ो आहे जेको अब्दुल समी कादरानी जी कची वारो इलाइक़ो सॾिबो आहे। उन में गुज़िरियल राति देरि सां शिकारपुर पुलिस पारां जेको आहे ड्रोन ज़रिए ऑपरेशन कयो वियो, जंहिंमें इलाइक़े वासियुनि तोड़े पुलिस पारां अहिड़ी तस्दीक कई वई आहे जंहिंमें जेको सखर जो सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर हुनखे 2 साल अॻु में हथियारबंदनि पारां बेगुनाह शहीद कयो वियो। उनजो मुख्य मर्कज़ी कातिल आहे शेरू महर, उहो पुलिस जे ऑपरेशन में मारिजी वियो आहे। संदसि पुटु आहे गुलण महर, उहो ऐं हुनजी जेको आहे शेरू महर जी घरवारी उहो ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन्हनि खे पनाह ॾेई उते तरसाईंदड़ उहा बि बदनाम धाड़ियल आहे। पुलिस जे ऑफिसरनि जी शहादत में मुलविस आहे नसर कादरानी नसरू ऐं हुनजो साथी आहे सरवर कादरानी जतोई, उहे बि ज़ख़्मी थी पिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त पुलिस ज़रिए अहिड़ी ॼाण मिली आहे त जेको पुलिस आहे उन लाश हथु करण जी जेको दावा बि करे थी ऐं जेको लाश आहे उहो वसूल करण लाइ पुलिस हिन वक़्तु कचे रवानी थी वई आहे। इलाइक़े वासियुनि खां असांजी ॻाल्हि इलाइक़े वासियुनि खां बि अहिड़ी मालूमात मिली आहे त जेको बदनाम धाड़ियल आहे उहो मारिजी वियो आहे। पर जेको हिन वक़्तु पुलिस दावा करे पई त हुनजो लाश जेको हथु अची सघियो आहे, पर जेको इलाइक़े वासी चवंदा त हुनजो जेको लाश आहे हथु करण जी राॼणी कोशिशि कई वञे थी, पर जेको धाड़ियल आहे इहो मुख्य मर्कज़ी आहे शेरू महर, उहो पर मारिजी वियो आहे। हुनजी जेको आहे तस्दीक कई वई आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी तैयब जतोई तफ़सील ॾियण लाइ। रुस्तम मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां कचे में ऑपरेशन दौरान जवाबदार शेरू महर खे मारण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस जे ड्रोन हमले में सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रोन हमले में शेरल महर जो पुटु गुलण महर ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ऑपरेशन दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी शहादत में मुलविस मुख्य जवाबदार नसर कादरानी, सरवर जतोई, संदनि साथी बि ज़ख़्मी थी पिया आहिनि। रुस्तम मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां कचे में ऑपरेशन दौरान जवाबदार शेरू महर खे मारण जी दावा कई आहे।
पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस जे ड्रोन हमले में सहाफ़ी जान मोहम्मद मार क़तल केस जो मुख्य जवाबदार शेर अलमर मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रोन हमले में शेर अलमर जो पुटु गुलड़मर ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ऑपरेशन दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी शहादत में मुलविस मुख्य जवाबदार नसर कादरानी, सरवर जतोई ऐं संदनि साथी भी ज़ख़्मी थी पिया आहिनि। रुस्तम मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद मार क़तल केस जो मुख्य जवाबदार शेर अलमर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां कचे में ऑपरेशन दौरान जवाबदार शेर उमार खे मारण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस जे ड्रोन हमले में सहाफ़ी जान मोहम्मद मार क़तल केस जो मुख्य जवाबदार शेर अलमर मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रोन हमले में शेर अलमर जो पुटु गुलड़मर ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी शहादत में मुलविस मुख्य जवाबदार नसर कादरानी, सरवर जतोई ऐं संदनि साथी भी ज़ख़्मी थी पिया आहिनि। रुस्तम मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद मार क़तल केस जो मुख्य जवाबदार शेर अलमर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां कचे में ऑपरेशन दौरान जवाबदार शेर उमर खे मारण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस जे ड्रोन हमले में सहाफ़ी जान मोहम्मद मार क़तल केस जो मुख्य जवाबदार शेर अलमर मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रोन हमले में शेर अलमर जो पुटु गुलड़मर ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी शहादत में मुलविस मुख्य जवाबदार नसर कादरानी, सरवर जतोई ऐं संदनि साथी भी ज़ख़्मी थी पिया आहिनि। रुस्तम मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद मार क़तल केस जो मुख्य जवाबदार शेर अलमर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां कचे में ऑपरेशन दौरान जवाबदार शेर उमर खे मारण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस जे ड्रोन हमले में सहाफ़ी जान मोहम्मद मार क़तल केस जो मुख्य जवाबदार शेर अलमर मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रोन हमले में शेर अलमर जो पुटु गुलड़मर ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी शहादत में मुलविस मुख्य जवाबदार नसर कादरानी, सरवर जतोई ऐं संदनि साथी भी ज़ख़्मी थी पिया आहिनि। रुस्तम मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद मार क़तल केस जो मुख्य जवाबदार शेर अलमर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां कचे में ऑपरेशन दौरान जवाबदार शेर उमर खे मारण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस जे ड्रोन हमले में सहाफ़ी जान मोहम्मद मार क़तल केस जो मुख्य जवाबदार शेर अलमर मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रोन हमले में शेर अलमर जो पुटु गुलड़मर ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी शहादत में मुलविस मुख्य जवाबदार नसर कादरानी, सरवर जतोई ऐं संदनि साथी भी ज़ख़्मी थी पिया आहिनि। रुस्तम मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद मार क़तल केस जो मुख्य जवाबदार शेर अलमर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां कचे में ऑपरेशन दौरान जवाबदार शेर उमर खे मारण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस जे ड्रोन हमले में सहाफ़ी जान मोहम्मद मार क़तल केस जो मुख्य जवाबदार शेर अलमर मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रोन हमले में शेर अलमर जो पुटु गुलड़मर ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी शहादत में मुलविस मुख्य जवाबदार नसर कादरानी, सरवर जतोई ऐं संदनि साथी भी ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर असां सां लाइन ते मौजूदु आहे रुस्तम मां तैयब जतोई जी। तैयब, कहिड़ा तफ़सील आहिनि? शिकारपुर पुलिस पारां जेको ममदाबाग ऐं पनिया किलो गॾियल कचे वारो इलाइक़ो सॾिबो आहे। हीउ हद बचल भयो ऐं ममदाबाग थाणे जी गॾियल माना 3 इलाइक़ा आहिनि। होॾां रज़ा ॻोठ बि लॻे थो। इहो ॻोठ इलाइक़ो सॾिबो आहे हिन जी अब्द समी कादराणी जी कची वारो इलाइक़ो। उते शिकारपुर पुलिस पारां जेको राति देरि सां ऑपरेशन कई वई, जंहिंमें इलाइक़े वासियुनि ऐं चवणी मक़ामी पुलिस जे अमलदारनि खां अहिड़ी मालूमात मिली आहे त जेको शहीद जान मोहम्मद महर जो मरकज़ी कातिल आहे शेर उमर, उहो जेको आहे पुलिस जे ऑपरेशन में मारिजी वियो आहे। संदसि घरवारी ऐं पुटु गुलड़मर भी ज़ख़्मी थी पिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त उन्हनि खे जेको आहे हिते रहंदड़ उन्हनि जा जेके पाखारीदार आहिनि उहो बि बदनाम ॾोहारी आहे। नसरू कादराणी संदसि साथी आहे सरवर कादराणी जते बि ज़ख़्मी थी पिया आहिनि। जेको पुलिस जो चवणु आहे त उहो लाश वसूल करण लाइ कचे रवाना थी विया आहिनि, पर इलाइक़े वासियुनि जो चवणु इलाइक़े जेको ज़रियनि खां मालूमात मिली आहे त पुलिस खे हिन वक़्त ताईं लाश हथु अची न सघी आहे। पुलिस जेको लाश हथु करण लाइ राजूनी कोशिशूं करे थी। मां तव्हांखे ॿुधायां त कथा लॻ में सखर जे वारे इलाइक़े में सखर विच शहर में शहीद जान मोहम्मद महर खे जेको आहे बेगुनाह हथियारबंदनि पारां जेको आहे शहीद कयो वियो, जंहिं सबबु जेको आहे पुलिस जो कचे में ऑपरेशन हलंदड़ हो। हिन वक़्त ताईं पुलिस पहिरियां हिकु बि जवाबदार गिरफ़्तार करे न सघी मरकज़ी, पर जेको हीउ अॼु आहे शिकारपुर पुलिस जी जेका कामयाबी आहे उहा साम्हूं आई आहे। पुलिस ऐं जेको इलाइक़े वासियुनि खां अहिड़ी मालूमात मिली आहे त
त शहीद जान मोहम्मद महर जो जेको मरकज़ी कातिल आहे शेरू महर, उहो पुलिस जे जेको ऑपरेशन मारिजी आहे, पर हुननि जो जेको लाश आहे हिन वक़्त ताईं पुलिस जे हथ अची न सघियो आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी तैयब जो तोई तफ़सील ॾियण लाइ। रुस्तम मां ख़बर शामिल करते रहे हूं सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां कचे में ऑपरेशन दौरान जवाबदार शेरू महर खे मारण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस जे ड्रोन हमले में सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रोन हमले में शेरल महर जो पुटु गुलण महर ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी शहादत में मुलविस मुख्य जवाबदार नसर कादराणी, सरवर जतोई ऐं संदनि साथी भी ज़ख़्मी थी पिया आहिनि। रुस्तम मां ख़बर शामिल करते रहियूं त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां कचे में ऑपरेशन दौरान जवाबदार शेरू महर खे मारण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस जे ड्रोन हमले में सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर मारिजी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रोन हमले में शेरल महर जो पुटु गुलण महर ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी शहादत में मुलविस मुख्य जवाबदार नसर कादराणी, सरवर जतोई ऐं संदनि साथी भी ज़ख़्मी थी पिया आहिनि।